अजीज दोस्त मीर हाउस रखूंगा छाकाणि तो वो जैसा भी मौजूद ना है पंजी तबियत की नासाज़ी जे करे मीर मौला बख्श असां सां हिते गॾु कोन्हे पर मूंखे यकीन आहे त हिन सोशल मीडिया जे ज़रिए मंसूरो ज़रूर मीर मौला बख्श वेठो हूंदो ऐं असांखे ॾिसंदो हूंदो त मीर साहब तुंहिंजी जिदोजहद खे बि सलाम ऐं तुंहिंजे हिन साले औलाद के भी शाबाश ऐं तुंहिंजो हीउ तॾो जेको मीर हाउस आहे उहो बि इंशाअल्लाह ताला हमेशह यादि रहंदो ऐं आबाद रहंदो। त दोस्तो अॼु पाण उन अज़ीम रहबर खे भेटा ॾियण लाइ गॾु थिया आहियूं जंहिं सॼी ज़िंदगी पंहिंजे वतन पंहिंजे क़ौम ऐं पंहिंजे माण्हुनि लाइ जदोजहद कई। साईं जी जीअं विलादत थी त मासूमियत में ई संदसि वालिद खे शहीद कयो ऐं साईं जी से 6 सालनि जो ॿार तंजणनि में उन पंहिंजे जेको ज़िंदगीअ जो सफ़र कयो उहा हिकु तारीख़ आहे। के माण्हू तारीख़ हूंदा आहिनि के माण्हू तारीख़ जा पेर हूंदा आहिनि जेके उन तारीख़ जे सफ़र खे मंज़िल तरफ़ वठी ईंदा आहिनि। साईं जीएम साहिब उन्हनि माण्हुनि मां हो जेको पंहिंजे पैदाइश खां वठी जनम खां वठी जीअं यतीम थियो तंजणनि में हो संदसि किफ़ालत संदसि पुफियुनि कई जेतोणीक साईं तमामु वॾो ज़मींदार हो वॾी मिल्कियतदार हो पर संदसि सार लहण वारो को वॾी उमिरि वारो संदसि ख़ानदान में न बचियो। उन करे संदसि तालीम संदसि घर में थी ऐं उन यतीम ॿार जे सिंध खे नओं रूप ॾिनो सिंध खे नई क़यादत ॾिनी सिंध खे नओं जनम ॾिनो। अॼु उहो ई सबबु आहे जो अॼु सॼी सिंध में सॼी दुनिया में लखें करोड़े माण्हू खेसि ट्रिब्यूट पेश करे रहिया आहिनि खेसि सलाम पेश करे रहिया आहिनि खेसि यादि करे रहिया आहिनि छाकाणि त जेके माण्हू पंहिंजूं ख़्वाहिशूं छॾे पंहिंजूं ज़ाती मसरूफ़ियतूं छॾे पंहिंजूं नंढियूं नंढियूं जेके उन्हनि जा मफ़ाद हूंदा आहिनि उन्हनि जूं ख़्वाहिशूं उहे छॾे अॻिते वधंदा आहिनि उहे माण्हू तारीख़ बणंदा आहिनि उहे माण्हू क़ौमुनि जी तक़दीर तब्दील कंदा आहिनि। त हीअ साईं जीएम सैयद जंहिं तमामु वॾो ज़मींदार हुजण जे बावजूदि करोड़े अरबे रुपयनि जी मालिक जी मिल्कियत जो मालिक हुजण जे बावजूदि हुन जेको रस्तो तइयन कयो उहो ॾुखनि वारो उहो कंडनि जी सेज वारो उहो क़ुर्बानीनि वारो ऐं उन अज़मत वारो रस्तो जंहिंजे करे सॼी दुनिया हुनखे यादि करे रही आहे। संदसि घण रुखी तारीख़ आहे पाण वॾी आलमी लेवल जो माण्हू संदसि अदबी किरदार संदसि इल्मी किरदार संदसि सियासी किरदार जेकॾहिं कंहिं बि संदसि किरदार जे हवाले सां संदसि ज़िक्र शुरू कंदासीं सॼी राति गुज़री पर मुख़्तसरन साईं जीएम सैयद जेको हिन मुल्क जे ख़ालिक़नि मां हो जेको पाकिस्तान जे ठहण जी करारदाद जे पेश कई जेको मुस्लिम लीग जो सदर हुयो उन जो इख़्तिलाफ़ जेको थियो मोहम्मद अली जिन्ना सां उहो ई सबबु हुयो त हुन हिन मुल्क खे जंहिं मुल्क जी करारदाद हुन पेश कराई हुई उन तहत हलाइण पियो चए त हीउ घण क़ौमी मुल्क आहे ऐं हिते क़ौमुनि खे ख़ुदि मुख़्तियारी ॾिनी वेंदी उन ते जिन क़ुवतुनि मुल्क ठाहियो उन्हनि साईं जी उन राय सां सहमत न कई। साईं 1936 में जेकी अॼु ईस्ट यूनाइटेड पार्टी उहा जमायत जोड़ी जंहिं जमायत में अॼु जेकी सिंध जा समूरा जेके असेंबलियुनि में वेठा आहिनि माण्हू उन्हनि जा ॾाॾा बाबा परॾाॾा सभु माण्हू साईं जीएम सां गॾु
साईं जीएम साहिब उहो माण्हू हूंदो जेको असेंबलियूं ड्राईंदो हो, असेंबलियूं ठाहींदो हो। साईं जीएम साहिब जे इक़्तिदार में माण्हुनि खे वेहारींदो हो त इक़्तिदार खां लाहींदो हो, पर पंहिंजे असूलनि ते पाबंद रहे। ऐं हुन चयो तव्हां भली अकेलो थी वञो पर पंहिंजे असूलनि खां कॾहिं न हटो। उहो ई सबबु हुयो त मोहम्मद अली जना हिन मुल्क जे अंदरि जेके दांधली जा बुनियाद विधा, उहा बि उन दौरान जॾहिं काज़ी मोहम्मद अकबर खे साईं जीएम साहिब जे साम्हूं इलेक्शन में बीहारे दांधली जे बुनियाद ते साईं खे हारायो। साईं उन वक़्तु ट्रिब्यूनल में हुयो, केस हलियो। केस में उन वक़्तु पीर इलाही बख्श सिंध जो वॾो वज़ीर हुयो। साईं जे वकील राष्ट्री साहब पीर इलाही बख्श खां सवाल कयो त पीर साहब तव्हां ॿुधायो त तव्हां पहिरियों वोट पीरे ॻोठ में ॾेई आहियो या कराची में ॾिनो? पीर साहब चयो मां पहिरियों वोट कराची में ॾेई पोइ वरी ॻोठ ॾिनो आहे। ट्रिब्यूनल जी जज साहब खे राष्ट्री साहब चयोसीं जेको वॾो वज़ीर आहे उहो ख़ुदि ई दांधली करे 2 वोट ॾेई आयो आहे, मूंखे ॿुधायो त बाक़ी दांधली आहे कहिड़ा कहिड़ा। उन वक़्तु इंसाफ़ हुयो। ट्रिब्यूनल जो फ़ैसिलो कयो न सिर्फ़ काज़ी मोहम्मद अकबर खे नाल था कयूं ऐं साईं जीएम साहिब खे कामयाबु करण था ॾियूं, पर इहे जेकी हुकूमत आहे उन सॼी हुकूमत खे असां डिज़ॉल्व था कयूं, पीर इलाही बख्श गवर्नमेंट खे डिज़ॉल्व था कयूं। त उन वक़्तु अदुल बि हुयो, इंसाफ़ बि हुयो। अॼु त माशाअल्लाह कहिड़ी अदालतूं जी ॻाल्हि कयूं, कहिड़ी पार्लियामेंट जी ॻाल्हि कयूं। बदकिस्मती सां हिन मुल्क जे अंदरि जेके हिन मुल्क जा ख़ालिक हुया, जिन चाहियो पिए त हीउ मुल्क तरक़ी करे, हीउ मुल्क खुशहाल हुजे, हिन मुल्क जे अंदरि क़ौमी हक़ जेके आहिनि उन्हनि खे मिलणु घुरिजनि, उहे क़ौमूं तरक़ी कनि। छाकाणि त पाकिस्तान घण क़ौमी मुल्क आहे, उन जे अंदरि बंगालियुनि सां नाइंसाफ़ी थी, उन्हनि जे मैंडेट जो एतिराम न कयो वियो जेतोणीकि ओलह पाकिस्तान में शेख मुजीब रहमान अक्सरियत सां खटी आयो, पर उन जे बावजूद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे ऐं उन वक़्त जे मिलिट्री जी क़यादत उनखे इक़्तिदार ॾियणु न चाहियो ऐं मुल्क बर्बाद थी वियो। ऐं हिन ओलह पाकिस्तान जे मुल्क जे 2 सूबनि में नैब अक्सरियत सां खटी आई। बलोचिस्तान में बलोचर अक्सरियत सां अताला मेंगल खैर बख्श मरी वारा खटिया, खैबर पख्तूनख्वा में वली खान वारा अक्सरियत सां खटिया, पर हुननि जे मैंडेट जो एतिराम न कयो वियो। अॼु बि उते उहा अहसास महरूमी क़ाइमु आहे ऐं उते जी क़ौमूं हिन मुल्क खां जेके आहिनि से बेज़ार। उन हवाले सां अॼु घणो करे असांजी पार्लियामेंट में असेंबली में उहे मुदब्बिर जेके पार्लियामेंट उन्हनि शयुनि खे निशान थी विकिणी त बाबा तमामु घणियूं हिन मुल्क सां मज़ाक़ूं थियूं, तमामु घणियूं हिन मुल्क जी जेके आकान उन्हनि जे ग़लति पॉलिसियुनि जे करे मुल्क तरक़ी जे बजाय अफ़रा तफ़री जो शिकार रहियो आहे, ना इतफ़ाक़ी रही आहे। असां हिकु क़ौम बणिजी न सघिया आहियूं। उन करे अॼु बि वक़्तु वियो न आहे, अचो त क़ौमुनि खे ख़ुदि मुख़्तियारियूं ऐं सिंध यूनाइटेड पार्टी उन जदोजहद जे पैरवार जदोजहद करे पई। त दोस्तो अॼु पाण उन अज़ीम रबर खे ट्रिब्यूट ॾियण आया आहियूं जेको मुसलसल जदोजहद सां क़ुर्बानीअ सां पाण 32 साल क़ैद में गुज़ारी, हर आमरे जाबिर के चैलेंज करते रहे। अयूबी आमिरत में, ज़ियाजी आमिरत में या सिविलियन में पाकिस्तान चढ़ का पो 70 जो वाक़ियो आउं ॿुधायां तव्हांखे त 1970 में साईं जीएम साहिब खे दांधली करे इलेक्शन में हारायो। शेख मुजीब रहमान अक्सरियत सां बंगाल में ओलह पाकिस्तान में खटे आयो ऐं शेख मुजीब रहमान साईं जीएम साहिब खे चयो त साईं अचो तव्हांखे ढाका जे असेंबली मां असेंबली मेंबर था कयूं ऐं तव्हांजो हुजणु पार्लियामेंट में ज़रूरी आहे, छाकाणि त तव्हां पार्लियामेंट में हूंदो त हीउ मुल्क बचंदो, जेकर तव्हां पार्लियामेंट में न हूंदो त हीउ मुल्क टुटी वेंदो। पर साईं जीएम साहिब चयो मूंखे मुंहिंजी क़ौम मुंहिंजो क़दुरु न कयो ऐं
आज ढाका में असेंबली मेंबर था मुझे वड़ में शामिल है साईं उन जो ऑफर हुई शेख मुजीर रहमान वो रद्द कर आज भी यकीन से चाह तो 1970 में लेकर साईं जीएम से चूंड जी ने आइन मुल्क के अंदर अक्सरियत से चूंड जी जमात के नैब के अवामी लीग के इक़्तिदार मिले न टुटे पर बदकिस्मती सां जेका कंट्रोल डेमोक्रेसी उन वक्त का किया हुआ अॼु ताईं जारी आहे उन कंट्रोल डेमोक्रेसी के ज़रिए ईमानदार ऐं मोहबत माण्हुनि खे असेंबली में नथो थिए जेतोणीकि अॼु बि सिंध यूनाइटेड पार्टी हिन ई कॉन्स्टिट्यूएंसी मां हिन ई तक मां सैयद जलाल मोहम्मद शाह 1 लख खां वधीक वोट हासिल कया हर माण्हू चयो पियो त जलाल मोहम्मद शाह इलेक्शन खटे चुको आहे पर पोइ उहा ई जेकी कंट्रोल डेमोक्रेसी जूं रवायतूं आहिनि रस्ता रोका तो केड़न माण्हुनि खे असेंबली में आणो केड़न माण्हुनि जी असेंबली में अंदर रस्ता रोक करणी आहे वो सिलसिलो अॼु बि जारी आहे जंहिंजे करे असां सम्झूं था तो सिलसिलो जेसीं ताईं जारी रहंदो तेसीं ताईं ही मुल्क हक़ीक़ी फेडरेशन थी सघंदो न ही मुल्क ताक़तवर थी सघंदो न असां हिकु क़ौम बणिजी सघंदासीं उन करे असां अॼु बि इस्तजा कयूं था उन्हनि कुवतुनि खे इन मुल्क के हकीकी बुनियादुनि ते हलण लाइ इन मुल्क के ताक़तवर करण लाइ जेसीं ताईं क़ौमी ख़ुदमुख्तियारी न ॾींदो क़ौमुनि जे के हक़ न ॾींदो क़ौमुनि जा सियासी सक़ाफ़ती इक़्तिसादी मफ़ाद न ॾींदो क़ौमुनि जी वसीलनि जी लुटमार बंदि न कंदो तेसीं ताईं मुल्क तरक़ी करे न सघंदो यकीनन असां सियासी कारकुन असां चाहियूं था हिन मुल्क जे अंदर बेहतरी अचे हिन मुल्क जे अंदर ईमानदार क़यादत अचे पर बदकिस्मती सां हमेशा बेईमानी खे राज करण जो मौक़ो मिले थो हिकिड़नि अहिड़नि माण्हुनि खे मौक़ो मिले थो जिन माण्हुनि जी तरजीहात में सिंध कोन्हे मसलन अॼु जी वफ़ाक़ी हुकूमत जी तरजीहात में सिंध कोन्हे उहे हर सूरत में समझंदा तो पाकिस्तान पंजाब आ उन करे पंजाब में ही सियासत करनी है उन करे हू बलोचिस्तान ए सिंध जा मुसलसिल हक गजब करे रहा है उते अवाम के नजरअंदाज करे रहा है बे तरफ बदकिस्मती से असा हाकिम आहिनि जेके चोर जेके रिश्वतखोर जेके बेईमान जिन जी तरजीहात में कंहिं सूरत में इहो असां माण्हुनि खां वोट वठूं इक़्तिदार में अचूं तो माण्हुनि खां जीअण जो हक़ कसूं माण्हुनि जो पीअण जे पाणी जो हक़ कसूं माण्हुनि जो बुनियादी सहूलियतूं जेके आहिनि उन्हनि खां महरूम कयूं ऐं हीउ जेको सिलसिलो हले पियो उन में ज़रूरु नओं सुबुह ईंदो का नई रोशनी ईंदी हीअ जेका किरोना आई आहे इन सॼी किरोना जेकी मां सम्झां थो त सॼी दुनिया जा जेके मज़ाज तब्दील कंदी उन जा असरात असांजे मुल्क ते पवंदा असांजे सिंध ते पवंदा उन करे तव्हां जेके सियासी कारकुन आहियो जेके असांजा साथी आहियो जेके तव्हां ईंदड़ नसुलनि जा रहनुमा आहियो जेके तव्हां पंहिंजे क़ौम जी वारसी कयो था तव्हां पंहिंजी जदोजहद जारी रखो तव्हां मायूस न थियो तव्हां हमेशह पंहिंजे हक़ ऐं सच जो साथ ॾेई बीठा रहो ऐं उहे माण्हू ज़िंदा हूंदा जेके पंहिंजे इरादनि में अॾोल ऐं अटल हूंदा उहे माण्हू ज़िंदा हूंदा जेके ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ जबल थी बीह रहंदा पर जेके माण्हू लालच में जेके माण्हू इक़्तिदारी क़ुवतुनि जा साथारी बणिजी लूर लूर करण में जेके माण्हू वेकाऊ माल हूंदा उहे गुमनाम हूंदा उहे मरण खां पोइ उन्हनि जो केरु कुल कंदी भली थिए बि सही भली उन जनाज़े में 100,000 माण्हू हुजनि पर मरण खां पोइ को माण्हू यादि ई न रहंदो मरण खां पोइ उहे माण्हू यादि रहंदा आहिनि जेके पंहिंजी ज़िंदगी में कुझु न कुझु पंहिंजो कंट्रीब्यूशन ॾेई ईंदा क़ौम खे कुझु न कुझु पंहिंजो किरदारु अदा करे वेंदा काई न का उन्हनि में जुरियत ईमानदारी सदाकत या हुब्बुल वतन जो जज़्बो हूंदो उहे माण्हू यादि रहंदा ऐं हमेशह यादि रहंदा उन करे अॼु जेको असांजे सोशल डिस्टेंस खे नज़र में रखंदे
साईं GM साहब के ट्रिब्यूट ॾियण लाइ खेसि भेटा पेश करण लाइ हीअ नंढड़ी तकरीब रखी आहे। या अॼु असां इब्तिदा था कयूं उन्हनि बेईमाननि रुश्वतखोरनि जे ख़िलाफ़ जिनखे चऊं था त यादि रखो तव्हांखे सुख सां सुम्हणु ॾींदासीं जेके चओ था सियासत न कयो। तव्हां माण्हुनि जो रत पी माण्हुनि जा हक़ हज़ब करे माण्हुनि जी मईशत खाई क़ौमुनि जी तज़लील करे पोइ जेकर तव्हां ते केरु तनक़ीद करे हुजे त बाबा हाणे किरो न आहे सियासत न कयो। तव्हां भली 8 अरब रुपया खाई वञो तव्हां खां मुल्क जो सुप्रीम कोर्ट पुछे वरी तव्हांजो ॿिया नुमाइंदा न 8 अरब न खाईंदा असां 1 अरब खाधो आहे। वरी तव्हांजो ॿियो वज़ीर वञी चवंदो न बाबा असां 50 करोड़ खाधा। वरी चवंदा राति जे पेट में असां माण्हुनि खे राशन ॾिनो आहे। सिंध जे माण्हुनि सां मज़ाक बंदि कयो। असां कतई तौर ते इन्हनि रवायतुनि रस्मुनि जे बि ख़िलाफ़ आहियूं जेको राशन विरायो अटे कटे जी सियासत जे सख़्तु ख़िलाफ़ आहियूं। छाकाणि त तव्हां जेको सिंध जे माण्हुनि खे पेनू बनायो आहे फ़क़ीर बनायो आहे तव्हांजी इन सियासत ते असां लानत था कयूं। पर असां चऊं था सिंध जे माण्हुनि जा बुनियादी हक़ उन्हनि खे सिंध जा माण्हू ख़ुशहाल आहिनि। अॼु बि हिन मुल्क खे हलाइण वारे सिंध जे टैक्सिस मां सिंध जे वसीलनि मां सिंध जे तेल मां सिंध जी मादरात मां सिंध जे समुंड मां सॼो मुल्क खाए पियो। हिते मुंहिंजे सिंध जो माण्हू ग़रीब हुजे पिने ताट अटे जे कटे जे लाइ तव्हांजी गिह जी दॿी लाइ पंहिंजा नियाणियूं नंग वठी अची तव्हां काउंसलर में तव्हां चेयरमैन में वञी तव्हांजे मुख़्तियारकार में तव्हांजे रुश्वतखोर बेईमान में वञी असां हिन सियासत खां नफ़रत कयूं था। असां उन सियासत जा बुनियाद रखणु चाहियूं था त असांजे हिन वसीलनि सां मालामाल सिंध जा माण्हू ख़ुशहाल हिते को माण्हू बुखियो न सुम्हे हिते को माण्हू वञो न सुम्हे हिते कंहिं बि माण्हूअ जो बचो ॿार तालीम खां महरूम न हुजे हिते कंहिं बि ग़रीब माण्हू जो माण्हू बुनियादी सहूलियतुनि खां महरूम न हुजनि हिते अस्पतालुनि में सभु जेके बुनियादी ज़रूरतूं हुजनि। पर बदकिस्मती सां 24 साल पीपुल्स पार्टी हुकूमत में रही आहे। सिंध जे कंहिं बि ज़िले हेडक्वार्टर में ताकि 5 वेंटिलेटरनि जी अस्पताल करणु मिलंदी जेका हंगामी सूरत में 5 वेंटिलेटर हुजे। हीअ रोज़ चवनि था त बाबा असां किट सां हुन माण्हुनि जूं टेस्ट था कयूं 200 माण्हुनि खां वधीक माण्हुनि जूं टेस्ट कोन था करे सघूं। ते जेकी मुसीबत खे मुंहुं कीअं ॾींदा सिर्फ़ वज़ीर आला तमाशो करे रोज़ लॉकडाउन करे अकेलो गाॾी में चढ़ी पंहिंजो फोटो सेशन कराए थो पर सखर में वञे थो त उन 50 गाॾियूं गॾु हैदराबाद में चए थो तॾहिं प्रोटोकॉल में 50 गाॾियूं हलंदियूं ऐं अकेलो गाॾी में चढ़ी चए थो मुंहिंजो फोटो त मिस्टर लॉकडाउन वज़ीर आला हींअर सिंध सुजाग आहे सिंध जा माण्हू सम्झनि था सिंध जा माण्हू तुंहिंजे हिन ड्रामेबाज़ी में न ईंदा। यकीनन तव्हां पैसे जी ताक़त जे हथियार जी ताक़त ते माण्हुनि जो वोट वठी था वञो पर माण्हुनि जा ज़मीर ख़रीद नथा करे सघो माण्हुनि जी गैरत ख़रीद नथा करे सघो माण्हुनि जी जुरत ख़रीद नथा करे सघो जेका जुरत असांखे साईं GM साहिब जी आहे उन जी फिक्र बि इन करे अॼु असां चऊं था त सिंध यूनाइटेड पार्टी वाहिद क़ौमी जमहूरी जमायत आहे जेका अॼु जे हुकुमराननि जे नक में नकेली आहे जेका हर सूरत में हिननि जो एहसाब बि कराईंदी हर सूरत में हिननि जे ख़िलाफ़ मज़ामत बि कराईंदी। भली असां असेंबलियुनि में न हुजूं असेंबलियुनि में वञण लाइ असांजा रस्ता रोकिया वञनि सिंध जूं गिटियूं सिंध जा रोड असांजी जिदोजहद जो सीगार ऐं उन्हनि ज़ालिमनि बासकत खे असां हमेशह ललकारी वेंदा ऐं असां वफ़ाक़ी हुकूमत खे बि चऊं था एहसासे प्रोग्राम ठीकु आहे ट्रांसपेरेंट आहे सम्झूं था मुस्तहिक माण्हुनि खे उन्हनि जी माली मदद थी आहे उनखे बि सिंध हुकूमत नाकाम करण जे लाइ जेको सॼी सिंध जे अंदरि ड्रामो पई करे त सोशल डिस्टेंस नथा रही सघनि वेचारियूं पीरसन औरतुनि बुज़ुर्ग सॼो ॾींहुं सेंटरनि ते उस में गर्मी में वेठा आहिनि त जेके असांजे बल्दियात जे इदारनि में सॼी सिंध में माण्हू वेठा आहिनि उन्हनि खे पीअण जो पाणी फराहम करण लाइ तयारु न आहिनि थधी छांव ॾियण लाइ बि तयारु न आहिनि उते बि उन्हनि जा एजेंट जेके वेठा आहिनि उहे साॻिया माण्हू हैरत जी ॻाल्हि आहे
त हिन जेको किफ़ायत प्रोग्राम आहे न त भई बेनर आहियो सभिनी जा ज़रदारी जा बेनज़ीर जा ऐं बाक़ी वठनि चमचनि ऐं हुननि जा त बाबा हे मोहतरम वारा पैसा अड़े बाबा ही तव्हां जेकी सियासत था कयो हिन ते ख़ुदा जो ख़ौफ़ कयो अॼु जॾहिं असां ॾुखियुनि हालतुनि में आहियूं माण्हू पंहिंजूं ज़िंदगियूं बचाइण में पूरा आहिनि माण्हुनि खे जान जी अमान ॾियो माण्हुनि खे जान जी अमान ॾियण जे बजाए अॼु बि आयो फोटो सेशन खणी लक्स साबुण खणी फोटो कढाईंदो अटे जो कटो खणी तव्हां साबुण कढाईंदो या जेके पैसा वफ़ाक़ी हुकूमत ॾिए थी इहे पैसा बि ॿियूं आलमी क़ुवतूं ॾियनि थियूं जेके सॼी दुनिया जे अंदरि जेके माण्हू जेके क़ौमूं ग़रीब माण्हू ऐं ग़रीब मुल्क हूंदा आहिनि उन्हनि जी मदद थींदी आहे हिन खां पहिरें ज़कर शाह जा पैसा हूंदा वरी हुनखे नालो बेनज़ीर ॾिनो हुई भई अॼु जेकॾहिं हुनखे एहसास प्रोग्राम ॾिनो त तव्हांजे पीउ जा पैसा त न आहिनि आसिफ़ ज़रदारी जा जे बाबे जा पैसा त न आहिनि या पुटनि जे ॾाॾे जा पैसा त न आहिनि जो माण्हुनि जे लाइ वेल करे छॾे थो त बाबा जेकर तव्हां वोट न ॾींदो तव्हांजो इहो जेको बंदि करे छॾींदासीं इन करे जेकी बदतरीन सियासत जा बुनियाद पीपल्स पार्टी विधा उन्हनि खे ख़तमु करणु घुरिजनि सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे रोशन मुस्तक़बिल लाइ पंहिंजी ख़ुशहाली लाइ पंहिंजे ईंदड़ नसलुनि लाइ सच ऐं हक़ जो साथ ॾियणो पवंदो पर साईं क़ौम जी क़िस्मत हिकिड़ो नारो हाणे ऐं तव्हांखां भरपूर जवाबु तुंहिंजो रबर मुंहिंजो रबर तुंहिंजो रबर मुंहिंजो रबर तुंहिंजो रबर मुंहिंजो रबर